सर, सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह 27वीं आइनी तरमीम जे ते चीफ जस्टिस खे ख़त लिखियो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त आइनी तरमीम ते मुशावरत नाहे कई वई, गॾु न थियासीं त अदला जी आज़ादी इन में त को शक न आहे न। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन जा त पर कटे छॾनि न। आइनी अदालत थींदी जेका उहा फ़ैसिलो कंदी, उहो हुननि जे मथां लाज़िम हूंदो त मञनि। इन में त को शक कोन्हे, जुडिशरी जा त पर कटे छॾिया अथनि। इन में जस्टिस मंसूर अली शाह खे मां ख़राज तहसीन पेश कंदुसि। हुन हिकिड़ी ॾाढी सही ॻाल्हि कई आहे, छो त तव्हां हिकिड़ी सुप्रीम कोर्ट आहे जेका अपेलेंट अथॉरिटी आहे, सभु हुन वटि आहिनि। तव्हां इहो आइनी अदालत नई क़ाइमु करे इहो कोई चङो कमु न कयो आहे। पर हाणे छा आहे त कोर्टूं या जज, इंडिपेंडेंट जज, हर उन हुकुमरान खे जंहिं हुकुमरान जो मक़सदु पैसा कमाइणु आहे ऐं पंहिंजूं इमारतूं ठाहिणु आहे, पंहिंजूं दुनिया में मिल्कियतूं ठाहिणु आहिनि, उहे कोन चाहींदा न त सुप्रीम कोर्ट मज़बूत हुजे। तंहिं करे सुप्रीम कोर्ट खे इन में को शक कोन्हे मज़बूत। ऐं जस्टिस मंसूर अली शाह सही लेटर लिखियो आहे, जंहिंजे लाइ हुनखे ख़राज तहसीन पेश कंदुसि।